नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे चोटियारियो में ख़बर ॾींदा हलूं त चोटियारियो में किरिया बिरादरी के सरदार हाजी अब्दुल सत्तार कीरियो एक ॾींहं जे दौरे ते पहुतो है। चोटियारियो पहुचण ते सरदार अब्दुल सत्तार कीरियो जो नया नारा कैनाल के 72 मोरी ते शानदार नमूने से इस्तकबाल करण बाद संदसि मथां गुलनि जी वर्खा पिण कई वई। इन बाद किरिया बिरादरी के माण्हुनि सां ताज़ियतूं पिण कयूं, जॾहिं त बाद में ॻोठ हाजी मोहम्मद कीरियो पहुची संदसि पारां ॾिनल चांहि पार्टी में शिरकत कई, जिते पिण संदसि मथां गुलनि जी वर्खा सां आदर भाव कयो वियो। आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। इन मौके ते साणस गॾु सिंध किरिया एहतियात जो मरकज़ी अॻुवान अला उबायो कीरियो, गुलाम कादिर कीरियो, गुलाम फारूक कीरियो, प्रोफेसर असलम कीरियो ऐं ॿिया गॾु हुआ। होॾां किरिया बिरादरी चुटियारो जो वॾेरो अब्दुल जब्बार कीरियो, मोहम्मद यूनुस कीरियो ऐं ॿिया सवें माण्हू मौजूद हुआ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।